बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्यारा बारो अस्सलाम वालेकुम। अॼु सिंधी ॿोली चैनल में तव्हांजो ॿीहर भलीकार। अॼु असां पढ़ंदासीं अलफ़ बे जी पटी। अलफ़ अख, बे बदक, बे बुक, बे भित, ते तारो, ते थेलो, ते टोपी, थे ठूंठ, से सवाब, पे पग, जिम जुती, जे ॼिंभ, जे झिरकी, जे ॼञ, चे चंड, छे छठी, हाय अजाम, खाए खच्चर, दाल दर, दाल धोबी, ॾे ॾेॾर, ॾे ढेल, ॾे ढगो, ज़ाल ज़रो, रे रेल, रे माड़ी, ज़े ज़ंजीर, सीन सीटी, शीन शींहं, स्वा सूफ़, ज़ुआ ज़ईफ़, तुए तोतो, ज़ुए ज़ालिम, ऐन ऐनक, गैन गालीचो, फे फानोस, फे फीथो, काफ़ कलम, काफ़ कुत्तो, खे खट, गाफ़ गॾह, गे ॻऊं, घे घोड़ो, ञे सिंह, लाम लकुण, मीम मस, नून नथ, णे वण, वाढो, हाय हाथी, हमज़ो ख़ाली, ये यक। अलफ़ अख जी पटी असां पढ़ी। हाणे असां उन खे लिखणु सिखंदासीं। अलफ़ अख, बे बदक, उन खे हिकु टुको हेठां आहे। बे बुक, उन खे ॿ टुका हेठां। बे भित, उन खे 4 टुका हेठां आहिनि। ते तारो, उन खे 2 टुका मथां। थे थेलो, उन खे 4 टुका मथां। टे टोपी, उन खे 3 टुका मथां। थे ठूंठ, उन खे 2 टुका मथां। से सवाब, उन खे 3 टुका मथां। पे पग, उन खे 3 टुका हेठां। जीम जुती, उन खे 1 टुको विच में। जे ॼिंभ, उन खे 2 टुका विच में। जे झिरकी, उन खे 1 टुको हेठां। जे ॼञ, उन खे 2 टुका विच में। चे चंड, उन खे 3 टुका हेठां। छे छठी, उन खे 4 टुका विच में। हाय हजाम ख़ाली, हाय खच्चर खे 1 टुको मथां। दाल दर ख़ाली, दाल धोबीअ खे 2 टुका मथां। ॾे ॾेॾर खे 3 टुका मथां। ॾे ढेल खे 1 टुको हेठां। ढे ढगे खे 2 टुका हेठां। ज़ाल ज़रे खे 1 टुको मथां। रे रेल ख़ाली, रे माड़ीअ खे 4 टुका मथां। ज़े ज़ंजीर खे 1 टुको मथां। सीन सीटी ख़ाली, शीन शींहं खे 3 टुका मथां। स्वाद सूफ़ ख़ाली, ज़ुआ ज़ईफ़ खे 1 टुको मथां। तुए तोतो ख़ाली, ज़ुए ज़ालिम खे 1 टुको मथां। ऐन ऐनक ख़ाली, गैन गालीच खे 1 टुको मथां। फे फानोस खे 1 टुको मथां। फे फीथे खे 4 टुका मथां। काफ़ कलम खे 2 टुका मथां। काफ़ कुत्तो ख़ाली, खे खट ख़ाली, गाफ़ गॾहो ख़ाली, गे ॻऊं खे 2 टुका हेठां। गे घोड़ो ख़ाली, ञे सिंह खे 2 टुका मथां। लाम लकुण ख़ाली, मीम मस ख़ाली, नून नथ खे 1 टुको विच में। णे वण ख़ाली, वाढो ख़ाली, हाय हाथी ख़ाली, हमज़ो ख़ाली, ये यके खे 2 टुका हेठां। उमेद आहे त असांजी वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी।
सब्सक्राइब करियो सिंधी ॿोली चैनल खे जीअं असांजा नवां अपडेट तव्हां ताईं पहुचनि।